बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह के नाम से शुरू जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। मारे छजई ए जिंदगी उधमा उडामण जा ॾेई पर कटे पिंजरे अंदर ठारे छजी ए जिंदगी। मारे छजई ए जिंदगी औलाद जड़ा हौसला ऐं सोन जहड़ियूं हसरतूं हालात जे आड़ा में पिरत जा प्याला भरे पिरत जा प्याला भरे हारे छजई। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी चेयरमैन अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन। अॼु असां हिते बोर्ड सटियल इलाइक़नि में जेके FP बंद UC छंडण जे लॻ जेके हिते UC छंडण ऐं UC बुरड़ा जे ॻोठनि खे ॾिठो, जिन में असां अॼु ई मथियां राहूजा ॻोठ में मौजूदु आहियूं, जिते ॻोठाणनि जा ख़्याल बि तव्हां ॿुधा त हिते सरकार नामदार जो अञा ताईं को बि बंदोबस्तु न पहुतो आहे। हालांकि बोर्ड खे हुननि असांजे मीडिया एतिरो हाईलाइट कयो, सॼी दुनिया उनखे ॾिठो ऐं सॼी दुनिया मां इमदादूं बि आयूं, राशन पाणी बि आया, घणो कुझु आयो, पर कहिड़े वागुनि जे वात में हलियो वियो जो ग़रीब मिसकिन अञा ताईं का वाहर न थी आहे, को बंदोबस्तु न थियो आहे। माण्हुनि खे आसिरे में रखियो वियो आहे त तव्हांखे घर ॾींदासीं, पैसा ॾींदासीं, तव्हां पंहिंजा अजा ॾिजो। हिन वक़्तु अहिड़ी ततल गर्मीअ में माण्हू बेसरो सामानी जे आलम में गुज़ारनि था पिया, जिते लुक ऐं उस ऐं गर्मी माण्हूअ खे साड़े थी पई। उन हालत में हिननि माण्हुनि जी ज़िंदगी कीअं गुज़रे थी, सरकार जो को बि ॿुधणु ॾिसण वारो कोन थो अचे। चूंडियल नुमाइंदा उहे MPA MNA मिनिस्टर वज़ीर मुशीर समूरा पंहिंजे अयाशियुनि में ऐं पंहिंजे मस्तियुनि में आहिनि। उन्हनि खे जॾहिं हिन ॻोठनि में अचनि ॾिसनि, सवाइ वोट जे ॾींहं खां कॾहिं अची ॾिसनि हिननि माण्हुनि जा हाल, त हुननि खे अहसासु थिए, का ख़बर पवे, पर उहे पंहिंजे मस्तियुनि में आहिनि। वरी जॾहिं वोट ईंदा त वरी साॻियां इहे मेड़ मिनथुनि जा काफ़िला खणी हिते गाॾियुनि जूं कतारूं ठाहे ग़रीब माण्हुनि खे वरी ॿिया नवां आसरा, नवां ॾटा ऐं नवां दिलासा ॾेई बेवकूफ़ बनाईंदा। पर असांजे सिंध जे माण्हुनि खे हाणे सुजाॻ थियणु घुरिजे। इन वॾेरनि, इन्हनि ज़ालिमनि, इन्हनि लुटेरनि, इन्हनि वागुनि, इन्हनि ग़रीबनि जे दुश्मननि खे वोट ॾियण जे बजाए पंहिंजे ग़रीब माण्हुनि खे मथे आणनि त का सही माना में वाइर थिए, का सिंध में सुजाॻी अचे, को तालीम थिए, का सहूलियत थिए। हाणे हे ॾिसो, मेन रस्ते खां 1 किलोमीटर बि हिन ॻोठ जो नाहे रस्तो, पर उहो बि वक़्तु सिर नाहे सही न माना में ठही सघियो ऐं माण्हुनि खे का सहूलियत कान्हे का, माण्हुनि खे रोज़गारु नथो मिले, नौकरियूं नथियूं मिलनि, माण्हुनि खे जेको आहे सो सहूलियतूं नथियूं मिलनि, माण्हुनि जे लाइ इलाज जो बंदोबस्तु न आहे, माण्हुनि जे लाइ तालीम जे अंदरि सहूलियत न आहे, स्कॉलरशिपूं नथियूं मिलनि, ग़रीब ॿारनि खे, होशियारु ॿारनि खे पढ़ाई जे अंदरि मदद नथी मिले। ऐं जेको आहे माण्हू वीचारा असांजे सिंध जा माण्हू ॾींहुं ब ॾींहुं जेको आहे सो ॾुखियाईनि में अचनि था पिया। इन जे करे असां पंहिंजे समाजी तंज़ीम अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे तरफ़ां हिननि माण्हुनि जी वाहिर करण जे लाइ बि जेको असांजे वस पुॼंदो ख़िदमत करण लाइ बि पहुता आहियूं ऐं हिननि जे आवाज़ खे हिन मीडिया जे वसीले सां आला ऐवाननि ताईं पुॼाइण जे लाइ बि आया आहियूं। महिरबानी तव्हां